वफ़ाक़ी वज़ीर असद उमर सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह जे टिन मुख़्तलिफ़ शिकायतुनि ते जवाब ॾेई छॾियो। सीपेक अथॉरिटी के चेयरमैन आसिम सलीम बाजवा सां इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असद उमर सिंध हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई। असद उमर जो त पीपुल्स पार्टी जी हुकूमत पंहिंजे कंहिं बि दौर में मोटरवे जो 1 इंच बि न ठाहियो। सिंध के PSDP मां भरपूर हिस्सो मिली रहियो आहे। हुन जो त असां त सिंध जा गटर बि साफ़ करे रहिया आहियूं ऐं कचरो बि खणी रहिया आहियूं। PSDP सूबे जी बजट नाहे। हुन जो त तवानाई पाणी समाजी तरक्की ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तरक्याती बजट वधाए रहिया आहियूं। ईंदड़ माली साल में क़ौमी तरक्याती बजट 2102 अरब रुपया रखी वई आहे। हुन जो त वफ़ाक़ जे तरक्याती बजट 900 अरब रुपया हूंदी, जेका हलंदड़ माली साल जी भेट में 36.4% वधीक आहे। हुन जो त भाषा दियामर ऐं महमद डेम्स लाइ 85 अरब रुपया रखिया विया। सीपेक मंसूबनि लाइ 87 अरब रुपया रखिया आहिनि। 42 अरब रुपया उल्हे जे रूट लाइ आहिनि। सीपेक बाबति अहिड़ो तासो ॾिनो पियो वञे ॼण उहो ख़तमु कयो पियो वञे। हुन जो त सिंध में 25 अरब रुपयनि जा पाणी जा मंसूबा हलंदड़ आहिनि। ईंदड़ माली साल में सखर हैदराबाद मोटरवे समेत वॾे पैमाने ते रोड ठाहिया वेंदा। असद उमर जो त सखर हैदराबाद मोटरवे लाइ 200 अरब रुपया रखिया आहिनि। हायर एजुकेशन कमीशन लाइ 44 अरब रुपया रखिया आहिनि। हुन जो त मुल्क जे समूरनि इलाइक़नि खे तरक़ी जा हिकु जहिड़ा मौक़िया मिलणु घुरिजनि। 10 बिलियन ट्री सोनामी लाइ 14 अरब रुपया रखिया आहिनि। हुन जो त सिंध में मंसूबनि में K4 ऐं नए गाज डेम जा मंसूबा शामिल आहिनि। बिजली जी ट्रांसमिशन सिस्टम लाइ 100 अरब रुपया रखिया आहिनि। हुन जो त कराची सर्कुलर रेलवे मंसूबो प्राइवेट शराकत दारी सां मुकमल कयो वेंदो। आसिम सलीम बाजवा जो त सीपेक में पोइ पियल इलाइक़नि ते ध्यानु ॾेई रहिया आहियूं। महरूम इलाइक़नि जी तरक़ी ते फोकस करे रहिया आहियूं। ओलहे रूट जे मंसूबनि ते कमु जारी आहे।